नाज़रीन तफ़सीली ख़बरुनि में भली कार हिते अहम ख़बर शामिल कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहंनि जो पुर्तगाल जो दौरो करण बाद वापस ॾे पहुची वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी नूर खान एयरबेस खां ऐवान सदर इस्लामाबाद पहुतो। सदर आसिफ अली ज़रदारी पुर्तगाल जे दौरे दौरान लिस्बन में प्रिंस रहीम आगा खान ऐं पुर्तगाल जे सदर सां मुलाक़ातूं कयूं। अवां खे ख़बर ॾियूं पिया सदर आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहं जो पुर्तगाल जो दौरो करण बाद वापस ॾे पहुची वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी नूर खान एयरबेस खां ऐवान सदर इस्लामाबाद पहुतो। सदर आसिफ अली ज़रदारी पुर्तगाल जे दौरे दौरान लिस्बन में प्रिंस रहीम आगा खान ऐं पुर्तगाल जे सदर सां मुलाक़ातूं कयूं। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहंनि जो पुर्तगाल जो दौरो करण बाद वापस ॾे पहुची वियो। सदर आसिफ अली ज़रदारी नूर खान एयरबेस खां ऐवान सदर इस्लामाबाद पहुतो। सदर आसिफ अली ज़रदारी पुर्तगाल जे दौरे दौरान लिस्बन में प्रिंस रहीम आगा खान ऐं पुर्तगाल जे सदर सां मुलाक़ातूं कयूं। अवां खे ख़बर ॾियूं पिया सदर आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहं जो पुर्तगाल जो दौरो करण बाद वापस ॾे पहुची वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी नूर खान एयरबेस खां ऐवान सदर इस्लामाबाद पहुतो। सदर आसिफ अली ज़रदारी पुर्तगाल जे दौरे दौरान लिस्बन में प्रिंस रहीम आगा खान ऐं पुर्तगाल जे सदर सां मुलाक़ातूं कयूं। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहंनि जो पुर्तगाल जो दौरो करण बाद वापस ॾे पहुची वियो। सदर आसिफ अली ज़रदारी नूर खान एयरबेस खां ऐवान सदर इस्लामाबाद पहुतो। सदर आसिफ अली ज़रदारी पुर्तगाल जे दौरे दौरान लिस्बन में प्रिंस रहीम आगा खान ऐं पुर्तगाल जे सदर सां मुलाक़ातूं कयूं। सदर आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहंनि जो पुर्तगाल जो दौरो करण बाद वापस ॾे पहुची वियो। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां नज़ीर चारन टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। नज़ीर आगा का जो छा अपडेट आहिनि अवां वटि? जी बिल्कुल सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी जो पुर्तगाल के दौरे ते वियल हो उन जो दौरो मुकम्मल थियण खां पोइ सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी वापस ॾे पहुची चुको है। सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहंनि के दौरे ते पुर्तगाल वियल हो जिते ख़ास तौर ते आगा प्रिंस करीम जो वफ़ात करे वियो हो उन जी ताज़ियत लाइ सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहंनि के दौरे ते रवानो थियल हो। अॼु जेको आहे सो सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी जो दौरो है वो मुकम्मल करण खां पोइ वापस जेको आहे सो ॾे पहुची चुको है। सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी ख़ास तौर ते जेको आहे सो जेको अॼु ॾे पहुतो है वापस इस्लामाबाद। इन वापस पहुचण खां पोइ जेको ख़ास तौर ते तुर्की जो सदर तैयब एर्दोगान जेको 2 ॾींहंनि जे दौरे ते पाकिस्तान पहुचण वारा है उन सां बि जेको आहे सो मुलाक़ात तय थियल है सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी जी। आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहंनि जे दौरे ते पुर्तगाल वियल हो जेको 2 ॾींहंनि जो दौरो मुकम्मल करण खां पोइ वापस जेको आहे सो इस्लामाबाद पहुची वियो है। अॼु न पर सुभाणे जेको आहे सो इन ॻाल्हि जो इम्कान ॾेखारे थो वञे त सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी ऐं तुर्की जे सदर तैयब एर्दोगान जेको 2 ॾींहंनि जे दौरे ते पाकिस्तान अची रहियो आहे उन जी मुलाक़ात जेको आहे सो तय थियल आहे। जी नज़ीर चारन अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी। नाज़रीन हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहंनि जो पुर्तगाल जो दौरो करे वापस ॾे पहुची वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी नूर खान एयरबेस ते पहुतो उन खां पोइ ऐवान सदर आसिफ अली ज़रदारी पहुची वियो आहे।